गडाप टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन के बिन यूनियन कमेटी ते मुश्तमिल गुलशन नदी जो शहरी ऐं खूबसूरत इलाइक़ो हिन वक्त इंतजामी बेध्यानी सबब खंडरात में तब्दील थी वियो आहे। गुलशन नदी वेलफेयर ट्रस्ट ऐं गुलशन नदी यूनियन कमेटियुनि टाउन इंतजाम की बेध्यानी सबब हर तरफ़ सेवरेज जो निज़ाम तबाह, रोड उखड़ियल हुजण जे करे शहरनि खे तमामु वॾी मुश्किलात सां मुंहुं ॾियणो पवे थो। फैमिली पार्क तबाही जो शिकार हुजण करे शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहिनि। शहरनि गडाप टाउन इंतजामिया गुलशन नदी वेलफेयर ट्रस्ट ऐं यूनियन कमेटियुनि खे मसइलनि जो ज़िम्मेवार करार ॾींदे KT न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वधीक चयो आहे त सॼे गुलशन जा गटर उथलनि पिया, रोड उखड़ी तबाह थी आहे, रोड में खॾा पइजी विया, माण्हू को उन्हनि खे कुझु चवण वारो बि कोन्हे, को एहतिजाज बि कोन था कनि। उन करे हू सम्झनि था त शायदि असांखे केरु कोन थो चवे, सुठो कमु कान कोन था। रोड हिकिड़े ते बरसाति में सॼो उखड़ी थो वञे। ऐं जीअं त गुलशन हदीद जेको इलाइक़ो आहे इहो मिनी इस्लामाबाद बि सरबो, मिनी डिफेंस बि सरबो, हे तमामु मशहूरु इलाइक़ो हो। हिन जूं घिटियूं माशाल्लाह वेकिरियूं, हिते रोड रस्ता ज़बरदस्त, पाणी रोज़ानो हूंदो, को पाणी जो मसइलो न हूंदो, न बिजली जो। हाणे उन उल्टो थी वियो आहे सॼो। पाणी जेको आहे सो 3 ॾींहंनि 4 खां पोइ थो अचे ऐं बिजली जेको आहे तमामु वॾी लोड शेडिंग आहे, 12 घंटा बि 24 कलाकनि में नथी अचे। उन खां पोइ तव्हां ॾिसो था रोड रस्ता जेके आहिनि उहे तबाह हाल आहिनि ऐं को बि हिन जो धणी साईं कोन्हे। गुलशन हदी जी तक़रीबन हर घिटी, हर रोड रस्ता सभु तबाह लॻिया पिया आहिनि। जॾहिं त हमेशह हिते जी गवर्नमेंट जा MP MNA साॻई चूंडियल नुमाइंदा अचनि था ऐं जेको आहे चेयरमैन बि उन्हनि जा, काउंसलर बि उन्हनि जा, पर जंहिं घिटीअ में ॾिसंदो त तबाही लॻी पई आहे। हाणे हे पाणी गटर वहे पियो, 2-3 ॾींहंनि खां हले पियो, इहो मुसलसल मर में ताईं इहो हले पियो, अञा ताईं हले पियो, पर का बि इंतज़ामिया हिते नोटिस न वरितो आहे। नंढड़ा हिमल ताईं ॾिसंदा था अचूं त हीअ खंडरात लॻी पई आहे शुरू खां। असांजी जेकी लोकल इंतज़ामिया उहा गाइबु लॻी पई आहे, जॾहिं त हिते इंतज़ामिया सालनि खां साॻी आहे, चाहे MNA हुजनि चाहे MP हुजनि, हिते साॻा जो साॻा आहिनि। हाणे हीअ घिटी आहे, मेन घिटी आहे, हीअ चौक आहे सिंधू चौक। हिन जी हालत तव्हां ॾिसंदव त हीअ हिमल मुंहं जो दड़ो थी तव्हांखे नज़र अचे। हिन जा रोड ॾिसो, रस्ता ॾिसो, हितां निमाज़ी माण्हू वञनि था, उहे पली थी था वञनि, वज़ू वञे थो टुटी थो वञे। हितां ॿार स्कूल लाइ वञनि था, उहे परेशान लॻा पिया आहिनि। असां नियाणियूं भेनरियूं हितां क्रास थियूं कनि त पर इंतज़ामिया के का जुआ भी नथी चुरे। बहुत ज़्यादा तकलीफ है। खंडरात बना हुआ है, खड्डे हैं, सेवरेज का सिस्टम बेकार, रोडों का बेकार, जो काम होता है वो भी मेयारी नहीं होता, तो ठीक नहीं है। बस हम मुतालबा करते हैं कि ये अच्छे तरीके से मेयारी काम कराया जाए। गुलशन जी सूरत हाल इहा आहे त हिते गुलशन साफ़ सुथराई न आहे, गंदो पाणी पइजी वियो आहे ऐं ॿियो अलावा माहौल ख़राबु थी वियो आहे। असांजे दुकानदार ऐं असांखे तकलीफ़ आहे साईं, पहिरियों त अमन न आहे, ॿियो महांगाई थी वई आहे, तमामु घणी महांगाई आहे। पहिरियां जेको आहे सो असां किराया कढंदा हुआसीं ऐं दुकानदारी हलाईंदा हुआसीं, घर हलाईंदा हुआसीं। हाणे असां एतिरो मजबूर थी विया आहियूं जो किरायो बि नथा कढी सघूं। कैमरामैन टीम सां गॾु वहीद मुराद सियाल, KT न्यूज़, मलीर, कराची।